नाज़रीन ख़बर शामिल क्यों था कंबर में यूथ फोरम के अगवान मुज़ाहिरीन लतीफ़ गोपांग अयाज़ जमाल हसन चांडियो पारा सिंधु दरिया में शह कैनाल कढण खिलाफ एहतजाज किया है। नवाज़ से तफ़सील हासिल क्यों था ख़ालिद हुसैन चांडियो खां। जी ख़ालिद हुसैन चांडियो, यूथ फोरम की अगवानी में कंबर ज़िले सदातकोट कंबर सिटी के मौला अली खान में रैली कढी वही है, जेका सिंधु दरिया में शह कैनालन वारो वफ़ाक़ हुकूमत फैसलो किया है। उन के खिलाफ सिंधु हुकूमत वफ़ाक़ हुकूमत के खिलाफ सरापा एहतजाज बनियल आहिनि। समूरी सिंध सरापा एहतजाज बनियल है, पर वफ़ाक़ पंहिंजो फैसलो वापस कान पई वठे ऐं सिंध जे अवाम जो हिकु ही मौक़िफ़ आहे त शह कैनालन वारो वरतल फैसलो वापस कयो वञे, सिंध जे अवाम जी बेचैनी ख़त्म कई वञे। ऐं इन सां गॾोगॾु वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां भी सिंध जे अवाम मुतालबो कयो आहे त सिंध में न का इंडस्ट्री आहे, न को सिंध में ज़राइत खां सवाइ को ॿियो अहिड़ो ज़रियो आहे जेको आहे सिंध जो ज़रियो हिकु ही आहे ज़राइत। जेकॾहिं ज़राइत खे तबाह कयो वियो त सिंध जो अवाम सां सिधो सो इहा दुश्मनी आहे ऐं सिंध जे अवाम जो क़त्लेआम आहे। इहो हरगिज़ सिंध जो अवाम बर्दाश्त न कंदो। ऐं इन हवाले सां यूथ फोरम जा दोस्तनि रैली कढी आहे ऐं उन्हनि जो चवणु आहे त मरसूं मरसूं पर सिंध दरिया मां शह कैनाल न ॾेसूं। वधीक उन्हनि चयो त असां वफ़ाक़ खां सिंध हुकूमत खां ऐं इदारनि खां आर्मी चीफ खां सुप्रीम ऑफ पाकिस्तान कोर्ट खां मुतालबो था कयूं त सिंधु दरिया मां जेको शह कैनालन वारो मनसूबो आहे उहो वापसि वरितो वञे, सिंध जे अवाम जी बेचैनी ख़त्म कई वञे। उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो पिया समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, पर वफ़ाक़ पंहिंजे अहिड़े कयल नाजायज़ फैसले खां बाज़ न पई अचे। जेकॾहिं बाज़ नथी अचे त सिंध जो अवाम रोडनि रस्तनि ते अची ईंदो ऐं इन में जेके भी नुक़सान थींदा उन जो वफ़ाक़ हुकूमत ज़िम्मेवार रहंदी। जी हसन, वॾी महिरबानी ख़ालिद हुसैन चांडियो।